अस्सलामुअलैकुम दोस्तों, कहिड़ा हाल आहिनि। उमेद त ख़ुशि हूंदा, ठीक ठाक हूंदा, ख़ैर आफ़ियत सां हूंदा। दोस्तों, अॼु जेका तव्हांखे कहाणी ॿुधाईंदुसि उहा आहे हिकु सौदागर ज़ादे ऐं राकास जी। दोस्तों, कहाणी शुरू करण खां पहिरीं अव्हां सां हिकिड़ी नंढड़ी गुज़ारिश आहे, अगरि मुंहिंजे चैनल ते नवां आहियो त बराए महिरबानी मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब करणु न विसारींदा। दोस्तों, कंहिं मुल्क में हिकिड़ो सौदागर रहंदो हो जंहिंजो परे परे ताईं वापारु हलंदो हो। उन सौदागर वटि औलाद सां गॾु दौलत जी बि का कमी कोन हुई। संदसि वॾा पुट खांसि जुदा हुआ जेके पंहिंजे सर पिया वापारु कंदा हुआ। रुॻो हिकिड़ो पुटु नंढो हो जेको हिन सां गॾु रहंदो हो। जॾहिं इहो छोकिरो जवान थियो तॾहिं सौदागर ख़्यालु कयो त हिन खे बि सौदागिरी जे कम ते लॻायां। इहो ख़्यालु करे हिन केतिरो ई सामान कठो करे पुट खे ॾिनो त वञी ॿियनि शहरनि में वापारु करे अचे। छोकिरो सौदागिरी जो सामान खणी नौकर चाकर साण करे सफ़र ते रवानो थियो। किन मंज़िलनि खां पोइ हिकिड़ी मंज़िल ते सौदागर ज़ादे वटि हिकिड़ो फ़क़ीर आयो ऐं हिन खे हिकिड़ी सुनहरी तख़्ती ॾेखारियईं। सौदागर ज़ादे खे इहा तख़्ती ॾाढी वणी वई ऐं तख़्ती ते कुझु लिखियलु हो। सो फ़क़ीर खे चयईं त इहे दरवेश इहा तख़्ती मूंखे ॾे, उन जे बदिरां जेका बि क़ीमत घुरंदे सा तोखे मिलंदी। फ़क़ीर चयसि त सौदागर ज़ादा, तूं हिन तख़्ती जी क़ीमत ॾेई कोन सघंदे, तंहिं करे इन ॻाल्हि तां लही वञ। सौदागर ज़ादे खे तख़्ती सफ़ा वणी वई हुई, सो चयईं त आउं हर का क़ीमत ॾियण लाइ तयारु आहियां। आख़िर जॾहिं ही हथ तां न लथो तॾहिं फ़क़ीर चयसि त तूं पंहिंजे सौदागिरी वारो इहो सभु सामान मूंखे ॾे त पोइ तोखे तख़्ती ॾियां। सौदागर ज़ादो ज़बान करे वेठो, तंहिं करे इहो शर्त क़बूल कई ऐं फ़क़ीर खां तख़्ती वठी उन जे बदिरां जेको बि हिन वटि सामान हो उनखे सभु ॾेई छॾियईं। उनखां पोइ ही नौकरनि चाकरनि समेत पंहिंजे वतन मोटी आयो। पिणस जेको हो तंहिंजे छोकिरे खे जल्दी वापसि ईंदे ॾिठो सो ॾाढो ख़ुशि थियो ऐं ख़्यालु कयईं त मुंहिंजो पुटु को ॾाढो अक़लमंद थो ॾिसिजे जो हेतिरो सामान थोरनि ई ॾींहंनि में विकिणी आयो आहे। पर जॾहिं हिन सॼी ॻाल्हि करे ॿुधायसि ऐं फ़क़ीर वारी तख़्ती ॾेखारियईं तॾहिं कावड़ में सफ़ा तपी बाहि थी वियो ऐं चयईं त तूं त मुंहिंजी सफ़ा कई कमाई सभु हराम करे छॾी, हाणे यकदमि मुंहिंजे घर मां निकिरी वञ। ऐं ख़बरदार जो वरी मूंखे पंहिंजो मुंहुं ॾेखारियो अथई। पिणस जा इहे लफ़्ज़ ॿुधी छोकिरे खे ॾाढो अरमान थियो, सो माठड़ी करे फ़क़ीर वारी तख़्ती खणी रवानो थियो। घर मां ॿाहिरि निकितो पर ख़्यालु कयईं त केॾांहुं वञा। सो पहिरीं त शहर जो चकर हयाईं पर को बि यार दोस्त ॾिसण में न आयसि। आख़िर थकिजी टुटी पंहिंजे भाइरनि न वियो, जिन हिन खे ॾुख वारी हालत में ॾिसी हाल अहिवाल पुछियो। हिन खे बहानो करे चयूं त अदा तूं असांजे त अखियुनि ते, पर बाबे खे जेकॾहिं ख़बर पई तूं उहो असां ते बि कावड़बो। इहो ॿुधी छोकिरो यकदमि उथी पंधु पियो ऐं हलंदो हलंदो अची भेण जे घर वटां निकितो। उते दिलि में ख़्यालु कयईं त अदी वटि वञा, मन इहा का मदद करे। सो लंघी वियो भेण जे घर। पोइ ही केतिरा ई ॾींहं भेणस वटि रहियो। आख़िर भेणस बि बेज़ार थी पई, सो हिकिड़े ॾींहुं हिन बि बहानो ठाहियो त अदा मुंहिंजो मुड़ुसु अलाए छो कावड़जी पियो आहे, शायदि तुंहिंजे करे पियो ईअं करे। छोकिरे जो इहा ॻाल्हि ॿुधी सो सही न सघियो ऐं भेण जो अरमान कंदो उतां बि रवानो थियो। पंहिंजनि जा इहे हाल ॾिसी छोकिरे खे हिकिड़ो घाटो दोस्त यादि आयो जेको कंहिं ॿिए शहर में रहंदो हो। तंहिं करे ही ॿिया सभु ख़्याल लाइ उन तरफ़ रवानो थियो ऐं हलंदे हलंदे अची उते पहुतो। दोस्त जे दर ते पहुची ॿाहिरां सॾु कयईं। दोस्त हिन जो सॾु ॿुधी यकदमि ॿाहिरि निकिरी आयो ऐं हिन सां ॾाढी हुब मां भाकर पाए अची मिलियो। पोइ ॾाढी इज़त सां वठी वञी घर में विहारियईं ऐं हू केतिरा ॾींहं उते पंहिंजे दोस्त वटि रहियो पियो हो ऐं दोस्त बि उन अरसे में पंहिंजे वस आयर हिन जी ख़िदमत पे कई। आख़िर कुझु ॾींहंनि खां पोइ छोकिरे ख़्यालु कयो त हाणे दोस्त खे वधीक तकलीफ़ ॾियणु मुनासिबु न आहे, तंहिं करे दोस्त खां मोकिलाए कंहिं ॿिए विलायत वञण जो इरादो कई। वञणु वक़्तु संदसि दोस्त केतिरा ई पैसा ऐं ॿियूं ज़रूरी शयूं हिन खे ॾिनियूं, पर हिननि खे हथु न लाथो ऐं दोस्त जूं महिरबानियूं मञींदो रवानो थी वियो। हलंदे हलंदे हू कंहिं ॿिए विलायत में वञी निकितो। शहर में घिड़ियो त को बि माण्हू ॾिसण में कोन आयसि। आख़िर हिकिड़े कचे घर वटि अची पहुतो। उते राति बि थी वई हुई, सो उन घर जो दरवाज़ो खुड़काइण लॻो। थोरी देरि खां पोइ हिकिड़ो पीरसन मर्दु उन जॻह मां निकिरी आयो, जंहिंखे चयईं त ए बुज़ुर्ग, आउं परदेसी आहियां, मूंखे महिरबानी करे राति जा 4 पहर पंहिंजे अजाहर में रहा। पोड़े खे हिन छोकिरे ते क़्यास अची वियो, सो हिन खे वठी घर आयो ऐं छोकिरो अंदरि अची ॾिसे त हिकु नौजवान छोकिरो खे ॾुख सबबु कंधु हेठि कयो वेठो आहे
ऐं उनजे भरिसां संदसि पोड़ी माउ वेठी आहे जेका रोए वेठी। छोकिरे इहो हाल ॾिसी हिननि खां उनजो सबबु पुछियो। तॾहिं पोड़ी ॿुधायसि त अबा इन शहर में हर महीने हिकिड़ो राकास ईंदो आहे जंहिंखे हिकिड़ी गाॾी अन्न जी ऐं हिकिड़ो माण्हू बुख तौरु ॾींदा आहियूं। अॼु इहो राकास अचिणो आहे ऐं बदकिस्मतीअ सां हिन भेरे मुंहिंजे पुट जो वारो आहे। इहा ॻाल्हि ॿुधी छोकिरे पोड़ी खे कुझु दिलदारी ॾिनी ऐं चयईं त बाबा तूं ॻणती न कर, अॼु तुंहिंजे पुट जे पारां आऊं वेंदुसि। पोड़ी घणेई जलियसि त तूं परदेसी आहीं ऐं मुंहिंजो फ़र्ज़ु आहे त आऊं तुंहिंजी हिफ़ाज़त करियां। पर हिन छोकिरे सौदागर ज़ादे हिन जी हिकिड़ी बि न ॿुधी ऐं ॾस पतो वठी तलवार खणी उते पहुतो। जिथे अन्न जी गाॾी त अॻु में ई बीठी हुई, उते दस्तूर इहो हूंदो त अन्न जी गाॾी जे मथां माण्हू खे विहारे उन ते पोती विझी छॾींदा हुआ। अधु राति जो राकास अची माण्हू सूधो अन्न खाई वेंदो हो। छोकिरे छा कयो जो हिकिड़ो वॾो बुंड हथु करे अन्न जे मथां रखी छॾियईं ऐं पाण गाॾी जे पासे में उघाड़ी तलवार हथ में झले लिकी बीह रहियो। छोकिरे वीचारे सॼो ॾींहुं मुसाफ़िरी कई हुई ऐं हिन वक़्त ताईं अखि बि न पूरियईं। ॿियो वरी उन वक़्तु ॾाढी थधी हवा पे लॻी, सो हिनखे झूठो अची वियो ऐं झूटे में मथो वञी गाॾी सां लॻसि। उते वरी उथी होशियारु थियो ऐं ख़्यालु कयईं त हे अहिड़ी का टल कजे जो निंड न अचे। नेठि ख़्यालु आयुसि त छो न इहा तख़्ती कढी वेई पढ़ां, ॾिसां त उन ते छा लिखियलु आहे। ख़ैरु तख़्ती कढी पढ़ियईं त उन ते लिखियलु हो, पीउ जेको आहे सो लालच जो आहे, माउ बेलालची आहे ऐं भाउ बि लालच जो आहे, भेण बि लालच जी आहे, यार महल जो आहे ऐं जाॻण कमु जवान जो। इहो पढ़ी छोकिरे दिलि में चयो त ॿेली ॻाल्हि वाक़ई सच थी ॾिसिजे। बाबो त बराबरि लालच जो हो जो बिना लालच जे घर मां ई कढी छॾियईं ऐं माउ बेशक बेलालच हुई जेका मूं तां साह सदको कंदी हुई। भाइर ऐं भेण बि लब जा हुआ ऐं दोस्त वाक़ई वक़्त ते कमु आयो। पर हाणे ॾिसिजे त जाॻण कमु जवान जो इहो कीअं आहे। इहे ई ॻाल्हियूं सोचींदो ख़बरदारी सां सुजाॻ थियो वेठो हो। ओचितो परियां गजगोड़ जो आवाज़ु ॿुधण में आयसि। ॾिसंदे ई ॾिसंदे राकास वाचूड़े वांगुरु अची अन्न जी गाॾी मथां किरियो। छोकिरे छा कयो जो हिकदमि पाण संभाले वॾी ताक़त सां राकास जे कंध में ज़ोर सां तलवार वाहे कढी। धकु लॻण सां राकास जी जेका सिसी हुई सा भुल ॾेई वञी परे किरी। इहो ॾिसी छोकिरो ॾाढो ख़ुशि थियो। पोइ त राकास जी सिसी ऐं पुछ वॾे पाण सां खणी सिधो पोड़ी जे घर आयो ऐं लत खोड़े सुम्ही पियो। सुबुह जो पोड़ो उथी ॾिसे त छोकिरो त मज़े सां निंड में सुतो पियो आहे। हिन खे ॾाढो अजब लॻो ऐं साॻे वक़्तु ख़ुशी बि थी। सो छोकिरे खे निंड मां जाॻाए ख़बरचार वठणु लॻी। छोकिरे खे सॼी ॻाल्हि करे ॿुधाई ऐं राकास जी सिसी ऐं पुछ बि कढी ॾेखारियो। सुबुह सां इहा ॻाल्हि सॼे शहर में पखिड़िजी वई तां जो वञी बादशाह ताईं पहुती। उन ॻाल्हि ते बादशाह बि ॾाढो ख़ुशि थियो ऐं हिकदमि माण्हू मोकिले उन छोकिरे खे पाण वटि घुराईं ऐं चयईं त छोकिरा मूं इहो वाइदो कयो हो जेको माण्हू उन राकास खे मारींदो उनखे पंहिंजी धीअ जो संग ॾींदुसि। उनखां पोइ बादशाह वॾी धाम धूम सां पंहिंजी धीअ जी शादी उन छोकिरे सां कई। कुझु ॾींहं उते आराम करण खां पोइ छोकिरे बादशाह खां वतन वापसि वञण जी मोकल वरिती ऐं हिन खेसि ख़ुशी सां इजाज़त ॾिनी ऐं वञणु वक़्तु खेनि अधु पंहिंजी मिल्कत बि ॾिनी। पोइ केतिरा ई नौकर चाकर साण करे उन्हनि खे वतन रवानो कयो वियो। छोकिरो ॾाढो शान ऐं मान सां मंज़िलूं कंदो पंहिंजे दोस्त वटां अची मटियो। जॾहिं पंहिंजे घर जे वेदो पहुतो तॾहिं शहर जे ॿाहिरां ई रहियो ऐं पंहिंजे पीउ ॾांहुं नयापो ॾियाराए मोकिलियईं। पिणस जो मंज़िल जी इहा ठाह ठूह ॾिठी ऐं एतिरा नौकर चाकर ॾिठा छो पहिरीं त एतबार ई न पियो अचेसि त को वाक़ई इहो काफ़िलो संदसि पुट जो थी सघे थो। पर पोइ जॾहिं पुट खे अखियुनि सां ॾिठईं तॾहिं ख़ुशीअ में वञी भाकर पातईं ऐं ॾाढियूं दुआऊं कईं। भाइरनि जो हिन जो अहिड़ो वक़्तु ॾिठो से बि मिड़ी अची भर सां बीठा। अहिड़ी तरह छोकिरे ते पीउ बि राज़ी थियो ऐं भाइर बि वरी हिन जा थी पिया। पोइ वरी गॾिजी गुज़ारण लॻा। हयाती जा बाक़ी ॾींहं ॾाढा सुखिया ऐं आसूदा गुज़ारियूं। दोस्तों हीअ कहाणी जेकॾहिं तव्हांखे पसंदि आई हुजे त वीडियो खे लाइक करणु न विसारिजो। मिलूं था की ॿी कहाणी में, तेसिताईं इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।